कौमी कारकुनन के पंजाब तो असांजी सिंधी क़ौम हिन टाइम जागियल आहे। असांजो सिंधी क़ौम में शऊर आयल आहे। तो सिंधु दरिया में जेका 6 कैनाल निकिरनि था, अॼु बि एहतिजाज थियो आहे। इंशाअल्लाह कुझु ॾींहंनि में वरी बि थींदो एहतिजाज। सॼी संगत असां सां गॾु आहे। तो सभिनी जे ज़बान ते इहो ई नारो आहे त सिंधु दरिया ते 6 कैनाल न मंज़ूर। पालार करे पई तव्हांजे उबावड़े तालुके में बि 5000 एकड़ ज़मीन उन्हनि खई आहे ऐं उन खां अलावा सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में ज़मीनूं खणी 99 साल लीज़ ते खयूं अथनि। जेके असांजा मुहाक आहिनि ॻोठ आहिनि, उन्हनि ॻोठनि खे बिल्डोज़ कयो पियो वञे ऐं उन खां अलावा दरिया ते 6 कैनाल खोटे सिंध खे पंजर पाइण जी कोशिशि कई पई वञे। दरिया ते कैनाल खोटण खां पोइ न सिर्फ़ु ज़मीनूं ख़ैर आबाद थींदियूं, पर सिंध जो जर बंजर बणिजी वेंदो, जिया पोइ तंग थी वेंदो। मां सम्झां थो सिंध न रहंदी ऐं ख़ुदा न करे अहिड़ो ॾींहुं अचे सिंध खे जेको मारण वारो अहिड़ो साज़िश आहे, असीं उन जे मारण जे लाइ निकिता आहियूं हिननि रोडनि ते। तव्हां सभिनी सिंधी माण्हुनि जे सहकार सां हिन क़ौम खे अपील लाइ कयूं पिया त अॼु पंजाब तव्हांजे ख़िलाफ़ु ऐलान जंग करे चुको आहे। तव्हांखे बि उन्हनि जे ख़िलाफ़ु ऐलान जंग करिणो पवंदो। तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पुरअमन थी रोडनि ते निकिरी अचिणो पवंदो। जे रोडनि ते निकिरंदो, जिदोजहद कंदो त दरिया बि बचाईंदासीं, ज़मीनूं बि बचाईंदासीं ऐं सिंध बि बचाईंदासीं। सो तव्हां सभिनी जूं महिरबानियूं जेके अॼु असांजे हिन एहतिजाज में कवरेज ॾियण आया आहियो, तव्हां सभिनी साफ़ी दोस्तनि जूं महिरबानियूं ऐं जेके हिते क़ौमी कारकुन आम माण्हू जेके हिन शहर जा आहिनि, हिन असांजे एहतिजाज में शरीक थिया आहिनि, उन्हनि सभिनी खे मां ॿीहर इहा गुज़ारिश कंदुसि त हिन धरती जे लाइ, दरिया जे लाइ उतो इंतिहाई ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे ऐं हिन मसइले लाइ जेतिरो थी सघे अॻे खां अॻियां रहो। महिरबानी। तहरीक जो मरकज़ी अॻवान सोहेल कलवड़ खे मीरपुर माथेल मां कुझु ॾींहं पहिरियां खंबे गुम कयो वियो आहे ऐं हुनजो को बि ॾिसपतो न आहे। हुनजा वारिस फैमिली परेशान आहे, जिन खे को इदारा ॿुधाइण लाइ तयारु न आहिनि त हुनखे किथे रखियो वियो आहे। मुसलसल एहतिजाज कयूं पिया ऐं उनखां अलावा ॿिया साथी असांजा उनखे खंबे मिसिंग कयो वियो आहे, जंहिंजी जदोजहद जे लाइ, आज़ादी जे लाइ असांजी जदोजहद जारी रहंदी। तव्हां साफ़िन जी महिरबानी। असांजो त मौक़िफ़ इहो आहे त हीअ जेको सिंध दरिया मां 6 कैनाल निकिरनि था पिया, जेकॾहिं इहे कैनाल निकिता त सिंध असांजी बंजर थी वेंदी, पाणी ख़तमु थी वेंदो, सिंध असांजी तबाह थी वेंदी, असां पिनण जे लाइक़ु थी वेंदासीं। सो असांजो इहो मौक़िफ़ आहे त हीअ असांजी पुरअमन रैली आहे, जेके असां इंशाअल्लाह ताला अॻिते बि असांखे कंदा रहंदासीं। असां मुतालबो मंज़ूर थियो, ठीकु आहे, जे न थियो त असां वरी अॻिते अहिड़ी पुरअमन कंदा रहंदासीं। सिंध हुकूमत इहो मुतालबो था कयूं त असांजे सिंध जा हुकुमरान महिरबानी करे करारदाद पास कई वञे, जंहिंमें इन मनसूब खे ख़तमु कयो वञे। महिरबानी। पाकिस्तान जी ज़मीननि ते वालार ऐं सिंधु दरिया ते 6 कैनाल खोटण ऐं उन जे लाइ जिदोजहद कंदड़ क़ौमी कारकुननि खे खंबे गुम करण जे ख़िलाफ़ु असांजो एहतिजाज आहे। मुतालबो खणी निकिता आहियूं त असांजूं ज़मीनूं जेकी फ़ौज खे ॾिनियूं थियूं वञनि, उहे ज़मीनूं कानूनी सतह ते सिंधी माण्हुनि जे हवाले कयूं वञनि त जीअं आईंदा हुन ते का बि ॿी ताक़त वालार न करे। सिंधु दरिया जे लाइ कानून साज़ी कई वञे त सिंधु दरिया सिंध जी मिल्कियत आहे, सिंधी माण्हुनि जी मिल्कियत आहे। उन ते आईंदा को बि न कैनाल खोटियो वञे, न वरी को डैम खोटियो वञे, न वरी अहिड़ी का साज़ी सटण जी को सोचे बि सघे। ऐं उन खां अलावा इन सिंधु दरिया जे लाइ सिंध जी ज़मीननि जी वारसी ऐं मालिकी लाइ जेके क़ौमी कारकुन एहतिजाज कनि था, उन्हनि खे खंबे गुम थो कयो वञे। ताज़ो सोहेल कलवड़ खे मीरपुर माथेले मां खंबे गुम कयो वियो ऐं सिर्फ़ु इन ॻाल्हि जे लाइ त तव्हां दरिया जे लाइ आवाज़ु न उथारियो। सभिनी माण्हुनि खे टारगेट कयो थो वञे पियो जेके पंहिंजी धरती जे लाइ आवाज़ु उथारनि था। इहो वचन करण हिन सिंधी माण्हुनि सां आया आहियूं त असां कंहिं बि सूरत में ख़ामोश न वेंदासीं। दरिया जे लाइ, ज़मीनुनि जे लाइ, सिंध जे नाले तां इहे हज़ारे हयातियूं क़ुर्बान कयूं।